अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 1 जुलाई, 11:15 थिया आहिनि ऐं मां वेठी आहियां हिते पंहिंजे अङण में। ॾाढी प्यारी हवा थी लॻे ऐं हीउ बि हिकिड़ो वेठो आहे अकमकड़ो। सो इहो पंहिंजी दुनिया में मस्तु आहे ऐं मां बि पंहिंजी दुनिया में मस्तु आहियां। ॾाढी प्यारी हवा थी हले। लाइट बंदि आहे, इन करे मां अङण में हिते वेठी आहियां। कुझु वीडियोस ॾिठमि, कुझु तव्हांजे कमेंट्स जा जवाबु ॾिनमि ऐं हिन माहौल खे ॾाढो इंजॉय पई कयां। ऐं जॾहिं खां हीउ पाइप जिन ॾींहंनि खां आयो आहे ऐं ॿाहिरि क्यारी ठही आहे, उनखे पाणी ॾियणु शुरू कयो आहे, त हिननि जी प्लांट्स जी बि क़िस्मत बदिलजी वई आहे। त हिननि खे बि तक़रीबन 1 ॾींहुं छॾे शावर थी थो वञे मथां। सो ॾाढा साफ़ सुथरा ऐं सुठा पिया लॻनि। त मां वेट थी कयां। अंदरि मां इलाही कमु करे आई आहियां, पर गर्मी पई थिए त मां हाणे हिते अची वेही रहियमि। सो ॾाढो ख़ुशगवार हिकिड़ो प्यारो सुबुह आहे। हल्की हल्की उस जुड़ अचे वञे थो, हवा ॾाढी प्यारी थी हले। सो अॼु सॼे ॾींहं में अलाए छा छा कंदमि ख़बर न आहे। तो जीअं जीअं थींदो वेंदो, जीअं जीअं ॾींहुं गुज़रंदो, तीअं तीअं उहो तव्हां सां मां शेयर कंदी वेंदसि इंशाअल्लाह। हवा ॾाढी आहे त हीउ जेको प्लांट आहे, ॾिसो था, कॾहिं सिधो थो थी वञे, कॾहिं सफ़ा हेठि थो थी वञे। हिनखे ॿधांसि थी पहिरियों, ईअं न थिए त हिन हवा ते इहो भॼी पए। हिनखे मां ॿधी छॾियो ऐं काफ़ी लूज़ आहे, यानी छिकबो न, बाक़ी हेठि न थींदो हाणे। सो हीउ मथे हीअं रसी ॿधी थोमांसि ग्रिल में। हाणे हीउ सिक्योर थी वियो। ऐं जॾहिं खां मां हिनखे कटियो आहे न, पहिरियों हिकिड़ी जेका शाख हुई उहा ई पई वधे मथे ताईं। हाणे तव्हां ॾिसंदो हिन में 3 शाखूं हुयूं, हिकिड़ी हीअ ऐं ॿी हीअ ऐं टी हीअ, जेका पहिरियों खां बेसिक हुई, यानी ही 3 जाइन तां वधियो आहे। ऐं हाणे मां हिनखे जेको आहे न, 3 शाखुनि खे गॾु ई ॿधा, छो त एॾियूं सन्हियूं ऐं कचियूं आहिनि जो नाज़ुक आहिनि, जो हवा ते झटके में ई भॼी पवंदियूं। इन करे हिननि खे ॿधी छॾियो आहे। लाइट अची वई, 11:15 थिया आहिनि ऐं बसि हाणे ईअं ई असांजी ज़िंदगी गुज़रंदी आहे। लाइट आई आहे, लाइट वई आहे, लाइट केॾी महिल ईंदी, हाणे न वई आहे त केॾी महिल वेंदी, अचानक वई आहे त केॾी महिल ईंदी। सो हिते ई तव्हां पिया आहिनि, इहे मूंखे अंदरि करिणा आहिनि। ऐं हीउ चिकन मां कढी रखियो, इन जो पचाईंदमि बोर्ड लंच जे लाइ। कल्ह मां हादी आहे कपिड़नि जे शौक़ में लंच ई न ठाहियो, पोइ सुरण आई त हुन अची कुझु वीचारी कमु कयो। सो खीर बि काढ़े छॾियमि हिन विच में। ऐं हाणे मूंखे कुझु कपिड़ा बि धोइणा आहिनि, छो त मुंहिंजा जेके ही घर में पाइण वारा मुंहिंजा पुराणा कपिड़ा सभु जा सभु मेरा थी विया आहिनि, त मां हथ में नथी धोआं, मशीन में विझंदमि। ऐं पोइ हुनखां कपिड़ा मशीन में विझण खां पोइ वरी हिते किचन जो कमु थींदो। कपिड़ा विझी छॾिया मशीन में ऐं पलंग जी चादर बि लहायमि हमेशह वांगुरु। इहा ई धोईंदमि, इहा ई सुकी वेंदी, इहा ई विछाईंदमि। सो हाणे हलंदमि किचन जो कमु करणु। जेसिताईं मशीन बंदि थींदी तेसिताईं हली किचन में कमु था कयूं। हिकु थियो आहे, कपिड़ा धोई छॾियमि ऐं बोर्ड चाढ़े छॾियमि हिन विच में। हाणे वेंदमि मानी पचाइणु ऐं पाणी जी टांकी भरे छॾी आहे। ऐं ॾिसां थी, माण्हू अॼु वरी चई वियो आहे त मां अची वेंदुमि मंझंदि जो। हाणे अचे थो या नथो अचे, जेको ॿाहिरि मूंखे प्लांट्स लाहे रखी ॾींदो। सो हलूं था किचन में। मुंहिंजो मज़ेदार चिकन जो भुॻल बोर्ड तयारु आहे ऐं हाणे मानी पचाईंदसि। असल में अॼु मूंखे वञिणो आहे ॿाहिरि, ज़रूरी कमु आहे 2-3 जाइनि ते। 2 जाइनि ते त पको ई पको वञिणो आहे, 3 ते बि मे बि। सो तंहिंजे करे मां अॼु मानी बि जल्दी पचाए छॾी, सभु कमु करे छॾिया। कल्ह हादिया जो वॻो सिबियमि शौक़ में, त न लंच ठाहियमि, न ॿियो को कमु कयमि, न ॿाहिरि वञी सघियमि। सो अॼु मुंहिंजी हालांकि मर्ज़ी हुई त मां हादिया जो सूट सिबां हा, राजिया जो, पर मूं चयो त पहिरियों ही कमु ज़रूरी आहिनि। बिल्कुल आखिरी कोने पे रखना। हाँ सही है, थोड़ा अंदर इसको ना दबा दो मिट्टी में, और पौधा जो है ना वो दीवार की तरफ कर दो। ये गिर रहा है ना, तो दीवार की तरफ होगा तो गिरेगा नहीं। हाँ ऐसे, मैं इसको फिर खुद ही सेट करूँगी। चलो ठीक है। ये बोगन में लिया, हाँ एक ले आना, तो इसके बीच में रखना, एक इधर बीच में जैसे। हाँ अभी 3 और हैं ना, हाँ 3 और हैं तो 3 जगह हैं, 1 2 3, ठीक है ना।
त शुक्र आहे अची वियो आहे। मानी बोड़ पचाए छॾियमि ऐं मां चयमि हिन खां इहो कमु कराए वठां। हे केॾी अलाह जी कुदरत अजीब आहे, वाइट ऐं पिंक हिकिड़े में ई था फुटनि, हैरत अंगेज़। ऐं हिन जो ॾिसो कलर बि हिकिड़े ई पन जो पिंक ऐं वाइट आहे। सो बहरहाल हे हिते रखी वेंदो, उन खां पोइ मां हिननि खे पाणी जेको आहे रसियूं वसियूं ॿधी ऐं भित सां सेट कंदमि इंशाअल्लाह। हलूं था अंदरि, हीउ कमु कंटिन्यू हलंदो रहंदो। टाइम थियो आहे 2:30 ऐं मां ऐं सुराण वञूं था हाणे ॿाहिरि, असांखे ॾाढो ज़रूरी कम सां वञिणो आहे। सो हीअ हाणे सॼा प्लांट्स जेको आहे मथे त ग्रिल सां ॿधियलु हुया। हिते मूंखे हिननि जे लाइ भित में कोई कोको हणणो पवंदो, या हे जीअं लोह जा पटर निकितल आहिनि ऐं हिते बि जीअं हे लोह जूं पतरियूं आहिनि, त इन्हनि खे इन्हनि सां ॿधी सघां थी। बहरहाल ॾिसंदमि त छा थो थिए। ऐं सभिनीनि जे लाइ मूंखे जेको आहे न कुझु इंतज़ाम करिणो आहे हिननि खे होल्ड करण लाइ। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हिन में एतिरनि ॾींहंनि खां हिन वारे प्लांट में रुगो पन पिया वधनि। हाणे हिन में 2 गुल निकिता आहिनि पिंक कलर जा। मतिलबु अहिड़ो मूंखे सुठो थो लॻे, साम्हूं मुंहिंजे घर जे रौनक थी वई। गंद कचिरो पियो हूंदो ऐं हीअ जेके सुकल शाखूं तव्हां ॾिसो था भरिसां वारी क्यारीअ में, इहे बि हिननि असांजे घर जे अॻियां उछलियूं। मां पंहिंजो कमु करायो त हिन खां वापसि हुननि जी क्यारी में विझाए छॾियमि। सो हाणे घटि में घटि कोई कचिरो न उछलाईंदो हिते। सो ॾाढी ख़ुशि थी थिए हिननि खे ॾिसी। हलूं था हाणे, सुराण बि रेडी आहे। टाइम था 6:45 शाम जा ऐं मां चयमि त थोरो तव्हां सां शेयर करे वठां। असां पंहिंजे जंहिं कम सां वियासीं सुराणे मां 2:30 बजे घरां निकिता हुआसीं, पोइ असां 3:30 बजे पूरे घर मोटी आयासीं। ऐं उहो टाइम जेको हुयो असांजो हुयो लाइट बंदि थियण जो, त उहो असां ॿाहिरि ई गुज़ारे आयासीं। सो जंहिं कम सां असां वियासीं थर्सडे बाज़ार, उतां थोरे ई फ़ासिले ते ई, त मां सुराण खे चयो त थींदा त हलूं। असां घणो अंदरि न वियासीं छो त रश हुई तमामु घणी, त असां थोरो ॿाहिरां ई साम्हूं खां ई कुझु शयूं वठी अची वियासीं। त हीअ हिकिड़ी छोकिरी शादीअ लाइ जंहिंजे लाइ मां कुझु न कुझु वठंदी थी रहां, उनजी अञा डेट फिक्स न थी आहे, पर मां जॾहिं बि वेंदी आहियां त कुझु न कुझु वठी ईंदी आहियां। त हीअ 4 मां शयूं किचन जे लाइ उनजे लाइ वरितियूं। ऐं जेकॾहिं उनखां पहिरियों कंहिं ॿिए जो वारो अची वियो त उनखे ॾेई छॾींदमि। बहरहाल फ़िलहालु उहे उनजे हिसाब में मां वठी आई आहियां, जंहिंजो नसीबु हूंदो उन ॾे वेंदो। हे हिकिड़ो स्पून वॾो, इहो मूंखे ॾाढो वणियो, पाण खे हिन जो शेप पियो वणे, त इहो मां पंहिंजे लाइ वरितो, यानी न चाहींदे बि इहो वरितो। 2 हे उन्हनि शादियुनि जे सिलसिले में ई मर्दाना वॻा वरिता, छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त घोटनि खे बि कपिड़ा ॾिबा आहिनि ऐं उहो छोकिरीअ वारनि ते इहो बि ॿार हूंदो आहे। त मां हीअ 2, हिकिड़ो हीअ आसमानी आहे, हिकिड़ो ऑफ वाइट, इहे 2 जोड़ा वरिता। इहे बि उन्हनि छोकिरियुनि जे सिलसिले में। ऐं हिकिड़ो झूर पोड़ो एॾो ज़ईफ़ हो, तव्हां यकीन कयो जंहिंजी हद न आहे। उहो हे शॉपर पियो विकिणे 10 रुपीज़ जीअं हूंदा आहिनि, त 2 मां उनखां ईअं ई एक्स्ट्रा शॉपर वरिता। मां चयमि इहे सामान ॾियणु वठण में मूंखे कमु अची वेंदा। ऐं असल में मुंहिंजो पियो खुटे अछो रील, हे हमेशह मां हितां वठंदी आहियां, त हे अछो रील वरितमि। पोइ यादि आयो त अहिड़ो ग्रे बि कोन्हे, हे ग्रे नज़र अची वियो, सी ग्रीन बि कोन्हे मां वटि, त पोइ इहो बि वरितमि। हे 3 मां पंहिंजे लाइ रील वरिता। ऐं सुराण वरितियूं हे शयूं, हुनखे पंहिंजी कंहिं स्वीडिश जे लाइ खपनि पियूं। ऐं हुन सेकेंड हैंड सामान जे हुन स्टॉल तां हे मूंखे नज़र आयो हलंदे फिरंदे, त हे रिबिन्स मूंखे हुन 50 रुपए जो पैकेट ॾिनो। हो घटि त कनी कोन था हाणे आहिनि, हिन जा नंढा टुकड़ा आहिनि, इहे 1/2 मोनोमीटर एतिरा, हे वॾो आहे पीस इलाही, त मां ईअं ई वठी छॾियमि बसि दिलि चरी। ऐं हीअ बास्केट मूंखे ॾाढी वणी, इलाही ॾींहंनि खां मां ॾिसंदी आहियां, हे पयूं हूंदियूं आहिनि बाज़ार में, सॼा हिन में अल्फ़ाबेट्स आहिनि ऐं हिन में हे स्माइली फेसिस ठहियल आहिनि। त मां हीअ राजिया लाइ वरिती आहे, त जॾहिं बि असां वियासीं या हू आया त मां इहा राजिया खे ॾींदमि। त हिकु नंढड़ी बास्केट माना इंजॉय कंदी हिनखे, हिन में सभु कुझु लिखियल बि आहे। त इहो असांजी हुई अॼु जी कुल शॉपिंग। ऐं बाक़ी उहो स्पेशल जंहिं कम सां वियासीं वञिणो पवंदो आहे इलाही दफ़ा इलाही कमनि सां, त इहो हुयो हाल अहिवाल ॿाहिरि वञण जो। 7 थिया आहिनि पूरा ऐं मां सोचो थोरी गपशप कजे ऐं पोइ व्लॉग खे जेको एंड कजे। ऐं मोटी आयसि जॾहिं ॿाहिरां 3:30 बजे तक़रीबन मुंहिंजी सिंजी ऐं कपिड़ा चेंज करे 4 बजे खनि मां सुम्ही पियमि। 6 बजे ताईं मां 2 कलाक मूंखे निंड अची वई एॾी मज़े जी। सो मुंहिंजो इरादो हुयो त मां ॿाहिरि जेको आहे कोका वग़ैरह हणी उन्हनि खे प्लांट्स खे जेको आहे फिक्स कंदमि, लटकनि था सॼा, पर अॼु हिन कम जो शायदि टाइम न हो। सो ॾाढो मज़ो आयो निंड करे।
हूअं मां कॾहिं सुबुह सुम्ही पवंदी आहियां त अॼु मां सुबुह जो न सुम्ही हुयमि, कंटिन्यू कमु पई कयां। सो बहरहाल थी आयसि ॿाहिरां बि, ऐं जीअं त मां ईअं बि कयो आहे जो मां हिकु ॾींहं में हिकु दफ़े में सॼी कंहिंजी न कंहिंजी शादियुनि जी शॉपिंग कंदी आहियां। पोइ मूंखे ॾाढी उन ॾींहुं ख़्वारी थी एॾो सामान खणी बाज़ार में हलणु। भले ॿार हूंदा आहिनि पठाणनि जा, उहे मज़दूर, उहे हायर कंदा आहियूं असां, पर पोइ बि हिकिड़ो मतिलबु ख़फ़ो हूंदो आहे, उन्हनि ते नज़र रखणी पवंदी आहे ते गॾु गॾु हलनि। सो बहरहाल हाणे मां हिन दफ़े इहो ई कयो आहे त जॾहिं बि चकर लॻंदो, जॾहिं बि हुन पासे खां गुज़रंदासीं त थोरो थोरो करे मां कुझु न कुझु वठंदी ईंदमि। ऐं सुभाणे जेको आहे फ्राइडे वारो लाइव सेशन, जीअं त असांजी 2:30 बजे खां 3:30 बजे ताईं लाइट हली थी वञे, पोइ कॾहिं 2:45 बजे ईंदी आहे, कॾहिं 3:30 बजे ईंदी आहे, त चेक करे वठिजो। जीअं ई लाइट ईंदी मां ऑनलाइन अची वेंदसि, ठीकु आहे। सो हाणे त माण्हू कंहिंसां वाइदो बि नथो करे सघे टाइम जो, त टाइम ते असां कमु करे कोन सघंदासीं, छो त असांजे वस में न आहे, असांजे अख़्तियार में न आहे। ऐं अॼु ॿाहिरि सभु प्लांट्स लॻी विया जेके बि फ़िलहालु मुंहिंजो तकड़ में इरादो हुयो। अञा त घणो कुझु थियणो आहे इंशाअल्लाह, अलाह चाहियो त। ऐं फ़िलहालु ताईं मुंहिंजो इहो इरादो 2 प्लांट्स मां पाण हितां शिफ्ट कया, अंदरां खां ॿाहिरि 6 प्लांट्स अॼु मथां खां हेठि शिफ्ट थी विया। सो मां ॾाढी ख़ुशि थी थियां। ऐं अचानक सां ॿाहिरि ॼण बहार अची वई आहे न, रौनक अची वई आहे घर जे साम्हूं। न त हालांकि एॾा पढ़िया लिखिया माण्हू आहिनि, पर तॾहिं बि इहो गंद कॾहिं न कॾहिं कनि था। त पंहिंजे घर जे अॻियां कचिरो उछलाइण जी बजाए को प्लांट्स कटराईंदा, छांटी कराईंदा, उहो असांजे साम्हूं भित सां पियो हूंदो। उन ॾींहुं त मां पंहिंजी सफ़ाई थी करायां, जंहिं ॾींहुं क्यारी पई ठहे, मां उन मज़दूरनि खे चयो खणी तव्हां हुननि जी क्यारी में विझो। कोई मतिलबु तरीक़ो हूंदो आहे, जमादार रोज़ थो अचे हिते, ऐं एक्स्ट्रा जेको बि गंद हूंदो आहे। हाणे जीअं उन ॾींहुं मां क्यारी साफ़ु कराई, उहो ॿारु हुयो नंढो, सॼो कचिरो कढी ट्रॉली भरे उछलाए आयो, त उनखे मां ख़र्ची ॾिनी। त इहे 2 पैसा ॾियण में को हर्ज़ त न आहे, पंहिंजे सुख सफ़ाई जे लाइ अधु ईमान आहे सफ़ाई। त न सदाईं डस्टबिन बि कढी रखंदा, त जेके असांजी घर जे ॿाहिरां जेका क्यारी आहे उनजी भित ते रखंदा, अब पंहिंजी ते रखो बसि। पर हाणे छा कजे, माण्हुनि खे असां नथा सम्झाए सघूं, हिकिड़ी मेंटेलिटी जेका आहे न उहा चेंज कोन थी थिए। त पोइ बसि शुक्र अल्हम्दुलिल्लाह, मां त क्यारी जेको आहे ठाहे छॾी, वण जेके पोखणा ॿूटा उहे बि पोखिया। ऐं ॿियो त मूंखे ॿाहिरि कमु करण में को हर्ज़ु न हूंदो आहे। मिसाल जे तौर ते अगरि मां ॾिसंदमि कचिरो थी वियो आहे, कुझु बि, मां पाण ई सफ़ाई करे छॾींदमि। या अचे थो जमादार रोज़, या उनजो नंढो पुटु हूंदो आहे, उनखे थोरी ख़र्ची ॾेई जेको उन ॿार जे करण जो कमु हूंदो आहे मां कराए छॾींदी आहियां। त इन खां वधीक पंहिंजे सुख खां मथे त काई बि शइ न आहे। इहे 2-3 रुपया, 100 रुपया, 50 रुपया, 200 रुपया। अॼु हाणे जीअं मां हिन खां कुंडियूं लारायूं, यकीन कयो एॾियूं हेवी कुंडियूं हुयूं, कंहिंजी मजाल न हुई। 6 कुंडियूं हिन मूंखे लाहे रखी ॾिनियूं, मां हिनखे 500 रुपया ॾिना। त इहो ईअं न आहे त को वॾाई जे लाइ थी ॿुधायां छा, पर मूंखे लॻे पियो थोरा एक्स्ट्रा आहिनि, पर हुजनि, छो त हिकु त ग़रीब माण्हू आहे, उअं ई बि हुनजो भलो थी वेंदो। ॿियो इहो त आईंदा बि कमु चवंदी आहियां त पोइ अची बि वेंदा आहिनि। त बाक़ी जेकॾहिं मां ईअं रुपए ते ॻंढि ॾेई वियां ऐं घर जे अॻियां गंद पियो हुजे, या मुंहिंजा कोई कम न थियनि, कोई माण्हू न मिले, मूंखे इहा ॻाल्हि न वणंदी आहे कॾहिं बि। मां चवंदी आहियां पंहिंजे सुख खां मथे कुझु बि न आहे। सो बहरहाल अॼु उहो सुख थी वियो। मां सुबुह चयोमांसि बि, अदा तूं कल्ह छो न आहे, चई त मां विसरी वियमि, बसि हाणे छा चऊं। सो बहरहाल अॼु इहो कमु थी वियो। सो बाक़ी हाणे कोशिशि कंदमि सुभाणे सुबुह जो इंशाअल्लाह त मां इन्हनि खे भित में जेको आहे फिक्स करे छॾियां। ऐं छो त ईअं लटकी लटकी भॼी पवंदा, हवा ॾाढी आहे ॿाहिरि। सो बसि इहो हाल अहिवाल हुयो, इहो अॼु जो मुंहिंजो व्लॉग हुयो। अलाए छा छा कयमि सॼे ॾींहं में, उहो तव्हां सां शेयर कयमि। ऐं उहो ई ॻाल्हि आहे त कुझु न हुजण खां कुझु हुजणु बहितर आहे। ऐं सची ॻाल्हि इहा अथव त मूंखे बि हाणे आदत थी वई आहे, जंहिं ॾींहुं व्लॉग न ठहंदो आहे, या लास्ट फ्राइडे ते जेको लाइव न पियो थी सघे, बिजली कंटिन्यू बंदि हुई, त मूंखे पाण खे ई मज़ो न पियो अचे। ऐं हाणे इंशाअल्लाह अलाह चाहियो त सुभाणे वारे असां व्लॉग में मिलंदासीं, लाइव में, व्लॉग में न, लाइव सेशन में। कुझु टॉपिक बि आहे मुंहिंजे ज़हन में, ॾाढो सेंसिटिव क़िस्म जो। सो उहो त सुभाणे ई हाणे ख़बर पवंदी। सो अॼु मोकिलायूं था मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार, सलामत जो, आबाद जो। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे लाइव सेशन में मिलंदासीं। अल्लाह वाहे।